محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. اللهم ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتوب علينا إنك أنت التواب الرحيم. لا إله إلا الله. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين. ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم بارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين.
सल्लमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़े उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो, दोस्तो, अजो की हिन बाबरकत महफिल में अल्लाह ताला जे फज़लो करम सां तव्हां असांखे हाज़िरी नसीब थी आहे। क़ुरान करीम मां मूं हिकिड़ी सूरत शरीफ़ मां हिक आयत जो हिकिड़ो हिस्सो तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। उन जे बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां जे आॾो ॿ टे ॻाल्हियूं पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद में जेके भी तव्हीं हिते हाज़िर आहियो ऐं अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया आहियो, उन्हनि खे सभिनी खे ऐं असांखे अल्लाह ताला उन ते हक़ सच ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इहा भी तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि ॻाल्हि, तव्हांखे मालूम आहे त हर साल हिन तारीख़ ते हिन जाइ ते असांजे मोहसिन बुजुर्ग दोस्त साईं मौलाना हाजी गुल हसन साहब दामत बरकातुल आलिया जे ज़ेरे एहतिमाम हे अजीम शान प्रोग्राम तमाम घणे अरसे खां थींदो रहे थो। कॾहिं असांजी हाज़िरी थींदी आहे, कॾहिं कान थींदी आहे। हिन उन्ही प्रोग्राम जो उन्वान तव्हांखे ख़बर आहे त हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में ही जलसो मुनक़िद थींदो आहे। जॾहिं न मौलवी साहब जन जो मदरसो ऐं घर अंदर शहर में हो, उन्ही ज़माने खां वठी करे मुंहिंजी बि हाज़िरी थींदी रही आहे। उन खां पोइ हिते आयो आहे, हिते भी काफ़ी साल थी विया आहिनि। मुझा सोना हजरत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेका हिन महीने में करबला जे मैदान में कुर्बानी ॾिनी, उहा हिकिड़ी अज़ीम शान कुर्बानी आहे। हक़ त ईअं आहे त तव्हां ऐं असां सोचूं त इहो एॾो पंध मदीने शरीफ़ खां करे अज तव्हांखे ख़बर आहे त मदीनो सऊदी में आहे ऐं करबला वरी इराक में आहे। मुल्क ई जुदा आहिनि। मदीने खां इराक कई 100 मैल परे आहे। इमाम हुसैन आली मकाम मदीने में हो, मदीने में वेठो हो। मदीने शरीफ में खैर जो सुख जो नमाज़ूं पढ़ियो, अल्लाह जे हबीब जा दीदार कयो, मदीने जे हवाउन खां फैज़ वठियो वेठो। आखिर उन्हीं के केड़ी जरूरत पई जो मदीने खां हेतिरो पंध करे कशाला करे पंहिंजा नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा वठी, रुगो ॿार न बल्कि पाण सां गॾु न्याणियूं घर वारा उहे वठी वञी उते पहुतो ऐं उन जो नतीजो तव्हां ॾिठो त पाण शहीद थी विया। आखिर छा सबबु हो? जेकॾहिं न इन शइ जी तव्हांखे ख़बर ई नाहे त पोइ यार राति जा 11 पौणा 12 थिया न, तव्हांजे वेहण मां को फ़ाइदो ई कोन्हे। पोइ आयो ॿ टे नातियूं ॿुधव, मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधव, भत खाधो, सुबुह जो पोती छॾियूं, हलिया वञो। छा थियो का ख़बर ई कान्हे। हिकु मुफ़्त जो प्रोग्राम कोन्हे, ही शामियाना, ही लाउड, ही बत्तियूं, हे अवां जो लंगर वग़ैरह
कई हजार रुपया खर्च थियनि था। छा मोल सां वटि पैसा वधिया आहिनि छा? ये पैसा वधिया अथसि त को कारखानो हणाए? हे अल्लाह जे दीन खातर, खुदा जे रज़ा खातर खर्च कजे थो त असांजा वीचारा सुन्नी मुसलमान अबोज सादड़ा जेके कख वांगुर दखण जी हवा लगे तो उत्तर हलिया वजन था, उत्तर जी हवा लगे थी तो दखण हलिया वजन था। ओलह जो तूफान अचे थो तो वनी ओभर मुहन जे दड़े ते पुजाए थो, वरी ओभर जी हवा थी लगे ने तो नसीराबाद का टपो वजन था। इन्हनि जो हाल केड़ो आ? जेकरे को वलियन जे गार ॾियण वारो मौलवी अची बीहे तब वाह वाह, जे असहाबन के को गारियूं ॾे तब वाह वाह, जे अहले बैत जी को गिला करे तब वाह वाह। का खबर काने का दिए जे हेठा ऊंदा ही आ मोजा दोस्त को पतो कोन तो पएव। खुदा जे वास्ते, खुदा जे वास्ते हे आलम तवा के जेको पैगाम ॾियनि था उनखे समझण जी कोशिश कयो। आया वेठो बुधो हलिया वियो, कुछ फायदो कोने। कुछ सिखो, कुछ पान में तब्दीली आणियो आई अवा के जो कुछ बुधायो वने कुरान आई हदीस पाक जे रोशनी में उन्हीं ते अमल जी कोशिश कंदा कयो। आई तवा कोशिश कयो त तवा जा सजण केर हन, अवा जा दुश्मन केर हन। जेकरे तवा सजण के आई दुश्मन के भी सुञाणे नथा सघो, अवा जे नजर में सब रडू कार बुथाड़ियो तो पो यार को फायदो कोने, पो तबाही आ, बर्बादी आ, ॿियो कुछ कोने को। पो अवा जो नस्ल, अवा जो खानदान, अवा जा पुत्र, अवा जा पोटा, अवा जा डोटरा, अवा जो खानदान वरी रस्तो ही को ट्रियो वठंदो आई अवा के गारियूं तो ॾींदो त असांजा वॾा गुमराह, असांजा वॾा जाहिल हा, असांजा वॾा बेखबर हा, असांजे वॾनि जो मज़हब कूड़ो हो वरी नओं को टियों मज़हब वठंदा। मुंहिंजा सोना असां रुगो इन्ही जे लाइ दावो कयूं था त तव्हां त बचो, पर तव्हां पंहिंजो 7 पीढ़ियूं बि बचाए छॾियो। सिखो, याद कयो, ॿुधो ऐं ॻाल्हि खे तोड़ियो। अल्लाह तबारक व तआला शर तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए। हाणे मूं तव्हांजो घणो टाइम कोन थो वठां, सभ खां पहिरियां आओ तव्हांजे आॾो आयत सगुरी जी माना ॿुधाईंदुसि, उन जो शान नुज़ूल ऐं उन खां बाद जेके ॻाल्हियूं आउं रिथे आयो आहियां, सोचे आयो आहियां त तव्हांखे अर्ज़ु कयां, उहे तव्हांखे पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सभई चओ आमीन। हाणे माशा अल्लाह जेतिरा घणा आहियो ओॾे बुलंद आवाज़ में दुरूद पढ़ो त तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। सीउ लगो दवा ॻाल्हायो जेतरी सुभान अल्लाह था क्यों ने इन खां ॾहूणो दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालू पाने पाक कलाम इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। रब्बुल आलमीन जल जलालहु व मन वालू फरमाए तो तब बेशक मां अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालू इरादो फरमायो आ। छा फरमायो आ? तू इरादो कंदो आ त मां कार धारियां पर धारे कोन सघंदो आ। तू इरादो कंदो आ त ज़मीन ख़रीद कयां पर कोन ख़रीद करे सघंदो आ। तू इरादो कंदो आ त मां पाकिस्तान जो वज़ीर आज़म या वज़ीर आला छा कोन थींदो आ। इरादो कंदो आ त मां को बंगलो ठाराया पर तोखां कोन ठही सघंदो आ।
छाजे करे तसा वट वसाइल जी कमी आ पर अल्लाह ताला फरमाइंदो आ इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो शाद फरमायो तमारा रब करीम जल जलालु अमन वालो जडे कहीं भी कम जो इरादो फरमाइंदो आया तो उन इरादे जे लाए मां अल्लाह ताला के भी का तकलीफ करनी का न पौंदी आ रुगो मां हुक्म कंदो आया थी पो। रब से फरमाए तो रुगो चवंदो आया कुन कुन माना थी पो। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो उन खां पो चवण खां पो आ शै पाण ही पाण थी पवंदी आ। ये सत ज़मीनूं सत आसमान ये दुनिया जो कारखानो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुन वारे अमर सां पैदा फरमाए। असां हे शामियानो हणूं था हिन जे लाइ 10-15 शागिर्द वांगारू दोस्त जमायती गॾु कयूं था 2-3 कलाक लॻी वञनि था उन खां बाद में मस वञी सेठ थो थिए। अदा अल्लाह पाक ने सॼे जहान जे मथां जेको शामियानो टंगियो आहे आसमान जी सूरत में रब करीम जी ज़ात बाबरकात इन में अल्लाह तबारक व तआला के अख छिंब खां बि वधीक टाइम कोन लॻो इरादे सां अल्लाह ताला सॼो जहान ठाहे छॾियो। इनमा अंदाजो कर त मुझे अल्लाह जो इरादो केतरो ताकत वारो। अल्लाह ताला फरमायो इन्नमा युरीदुल्लाह बेशक अल्लाह तबारक व तआला इरादो फरमायो आ ले युज़हिब अन्कुम तमा अल्लाह तबारक व तआला तव्हां खां खत्म कया तव्हां खां खत्म कया। तव्हां केर छा खत्म कया। अल्लाह ताला जल जलालु मन वालो फरमाए तो ले युज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैत। ओ मुझे प्यारे महबूब मोहम्मद करीम जा अहल बैत मां अल्लाह साईं जी मर्जी आ तमा तवा नबी पाक जे अहल बैतन खां हर किस्म जी बुराई हर किस्म जी पलीती हर किस्म जी गंदगी हर किस्म जी खराबी के खत्म करे वयुतहिरकुम तत्हीरा। एड़ो तमा तमा के पाक बनाया जो वरी क़यामत ताईं मोहम्मद करीम जे अहल बैत जे वेझो पलीती इंदी कानगा। आयत जो तर्जुमो पूरो थियो। रब करीम फरमायो त मां इरादो कयो आ मां अल्लाह जी मर्जी आ मां पंहिंजे इरादे जी मर्जी ते अटल आहियां मां पंहिंजे इरादे मुताबिक ये कन सोचाया त जेको मुझे महबूब करीम जो अहल बैत आ ओ अहल बैत हर बुराई खां हर पलीती खां हर गंदगी खां हर खराबी खां हर किस्म जे ऐब खां हर उन्हीं शय खां जेका मानू नफरत कन रब से चाहे तो त मुझी मर्जी आ त मुझे नबी जो अहल बैत इन सब शयन खां पाक हो जाए। अहले बैत आम तरह सा आम यो लफ्ज इस्तेमाल थींदो आ अहले बैत अहले बैत अहले बैत पर तवा के इन जी माना अचे थी। और मुझा प्यारा दोस्त हिकड़ो लफ्ज आहे अहल बो अखर आहे बैत। अहल बैत ये गॾिजी हिकड़ो अखर ठहियो आ इन जी माना आहे अहल माना वारा बैत माना घर अहले बैत माना घर वारा। चो छा अहल बैत माना ॾाढे 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 इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा। हाणे माना वञी इहो थी पई ऐ नबी जे घरनि वारो ऐ नबी जा घर वारो मां रब करीम जे ज़ात बाबरकात
खुदा जी मर्जी आ तमा नबी जे घर वारन खां हर किस्म जी पलीती ऐं बुराई खे खत्म करे छॾिया वयो तहिरकुम ततहीरा ऐं मां रब करीम जी ज़ात बाबरकात नबी करीम जे घर वारन खे अहिड़ो पाक बनाया, अहिड़ो पाक बनाया जो पाक हुजण जो जेको हक़ आ। अहले बैत असां वरी छा चवंदा आहियूं अबा फलाणे माण्हूअ जेको समाट आहे न या बरोच आहे उन अहल बैतन सां माइटी कई आहे। साईं मशहूरनि वारा फरमाईंदा हा संदन किताब भी आहे फतावा कासमिया उन में हिकड़े माण्हूअ सवाल पुछो आ साईं सैयदन सां मिटी जायज़ आहे, सैयदन खां संग वठजे? साईं मशहूरनि वारनि इल्म जा दरिया वहाए छॾिया आहिनि। उनमें जो को लिखियो अथनि उहो मां हिन महिल बयान नथो करे सघां, पर पाण जेका कम जी ॻाल्हि कई अथनि उहा इहा कई अथनि। पाण फरमाइनि था जेकॾहिं न को अहिड़ी ॻाल्हि सोचे त बि उनखे शरीयत मुताबिक़ ताज़ीर ॾिनो वञे। इहो ताज़ीर जो हक़दार आहे, इनखे ताज़ीर ॾिजे। ताज़ीर छा हूंदो आहे? अॻे ज़माने में काज़ी कहते कावड़ बाहा त कारो मुंहुं करे पादरनि जी कंढी विझी गॾह ते चाढ़े सॼे शहर में हुनखे घुमाईंदा हुआ। बाबा छा आहे जिनखे असां ताज़ीर ॾिनो आहे? साईं मशहूरी साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेको नबी करीम जे ख़ानदान जे लाइ सोचे अञा ॻाल्हि बि न करे रुगो ख़्याल करे त मां उन सां मिटी कयां उनखां संग वठां मुजादा साईं फरमाईंदा अहिड़े शख़्स खे पादरनि जी कंढी विझिजे, कारो मुंहुं कजेसि, गॾह ते चाढ़जेसि, शहर में घुमाइजेसि। जो नबी करीम जे ख़ानदान जे लाइ सोचे थो त मां उते शादी कयां मुजादा को मानू चौंदा अहल बैत माना नबी सही जो बचड़ो, पर अहल बैत जी माना नबी जो बचो ना है। अहल बैत जी माना नबी जी औलाद ना है। अहल बैत जी माना नबी करीम जो नस्ल ना है। तवा खां मां सवाल तो कया पंहिंजे ईमान से बुधाइजो सोनो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अहल बैत आहे या ना है? चओ आहे, ॾाढे चओ, ज़ोर सां चओ अली अहले बैत आहे। चओ अली, दिल न ठरी या तो सीउ लगो थो चढ़िया हो। असांजे पासे पार में हिकिड़ो छितो कुत्तो थियो हो, वरी खुदा हुन जो लाहो कढी छॾियो जो वरी हो कुत्तो मरी वियो त जहिड़ो ई कोन्हे, ॻाल्हाए कोन थो। उन दावा कई त अली अहल बैत न आहे। मुंहिंजा दोस्तो असां सुन्नी चऊं था अली अहले बैत आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अहले बैत आहे न, पोइ जे अली अहले बैत आहे त पोइ अहल बैत जी माना औलाद, पोइ अली नबी जी औलाद कोन्हे। नबी जी आल त कोन्हे, आल भी कोन्हे, औलाद भी कोन्हे, पोइ अहल बैत आहे। बाक़ी छा थियो? पोइ अहल बैत छा थियो? ओ मुंहिंजा सोना भाउ इहा त ॻाल्हि आहे जेका तव्हांजे ज़हन में रखणु खपे ऐं अव्हां खे सोचणु खपे त अहल बैत छाखे चइबो आहे। इन जे करे मां इन अखर जी माना कई त अहल बैत उन्ही खे चइबो आहे जेको घर में नबी करीम रहाए, जंहिंखे नबी करीम पंहिंजे घर में टिकाए, जेको नबी पाक अलैहिस्सलाम जे घर वारो हुजे। मुंहिंजा सोना अज़ीज़ अल्लाह पाक क़ुरान में उन्हनि खे अहल बैत सॼो आहे। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुंहिंजा प्यारा नबी करीम, मां अल्लाह जी मर्ज़ी आहे त तो मोहम्मद करीम जे अहल बैतन खे मां अहिड़ो पाक कयां, यानी तुंहिंजे घर वारनि खे अहिड़ो पाक कयां जो हर क़िस्म जी पलीती उन्हनि खां परे हुजे ऐं तुंहिंजो अहल बैत तुंहिंजा घर वारा अहिड़ा पाक हुजनि जो क़यामत ताईं को बि हुननि में ऐब न हुजे। चओ सुभान अल्लाह।
हाणे अहले बैत तहांखे खोले ॿुधायां इमाम हसन भी अहले बैत, इमाम हुसैन भी अहले बैत, अली उल मुर्तजा भी अहले बैत, फातिमा तो ज़हरा भी अहले बैत जी माना घर में रहण वारा। पर मुंहिंजा दोस्त इन सां गॾोगॾु मुंहिंजे नबी करीम सलमान फारसी हज़रत सलमान फारसी जे लाइ फरमायो आहे त सलमान फारसी भी मुंहिंजे अहल बैत में आहे। अहिड़े तरीक़े सां जेके मुंहिंजे मोहम्मद करीम जूं घर वारियूं हुयूं, नबी करीम जा नंग हुआ, नबी करीम अलैहिस्सलाम सां जंजी शादी थी, उहे भी अहले बैत आहिनि। छो त अहले बैत जी माना में घर में रहण वारा। त नबी करीम अलैहिस्सलाम सां घर में त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर वारियूं ज़ालूं भी रहंदियूं हो, इमाम हसन हुसैन फातिमा अली भी रहंदा हा। ऐं रब करीम जे ज़ात बा बरकात उन्हनि खे अहले बैत सॼो आहे। समझण जी कोशिश कजो, ज़हन में रखण जी ॻाल्हि कजो। मुंहिंजा दोस्त अहले बैत ॿ अखर अथव, हिकिड़ो अहल ॿियो बैत। अहले बैत माना घर वारा। वो घर में ज़ाल भी आहे, घर में धीअ भी आहे, घर में ॾोहटो भी आहे, घर में ॾोहटी भी आहे, घर में न्याणो भी आहे। वरी मुस्तफा जी मर्ज़ी आहे जंहिंखे पंहिंजे घर वारनि में शुमार करे, उन में असांजे नबी करीम जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा इख्तियार ॾिनो आहे कि सलमान फारसी के मोहम्मद करीम खणी पंहिंजे अहले बैत में शामिल करे मुझे मुस्तफा करीम जी मर्जी। तव्हां पंहिंजे घर में जंहिंखे भाईवार कयो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांखां केरु पुछंदो ई कोन। जेकॾहिं को सुभाणे आयरो गैरो नथो खैरो एतराज कंदो, तू चंदड़े तुंहिंजो छा वञे, घर त मुंहिंजो आहे न, मां जंहिंखे पंहिंजे घर में दाख़िल कया, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे पंहिंजे घर में शामिल कया। तू केरु थींदो जो मुंहिंजे घर जे मामले में दख़ल ॾी। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे हबीब करीम जो वॾो शान आहे। ऐं मां चवां थो इहो घर भी घर आहे जंहिं घर में रसूलुल्लाह रहे, उहो घर भी घर आहे जंहिंमें रसूलुल्लाह जा अहल रहनि, उहो घर भी घर आहे जंहिंमें नबी करीम पंहिंजे घर में जंहिंखे रहाए। खुदा जो कसम आहे उन्ही घर जो शान अर्शे मुअल्ला खां भी मथे आहे। हेॾे निहारियो अल्लाह सी तव्हां असांखे मदीने घुराए चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। मदीनो सॼो नूर आहे, मदीनो सॼो, पर मदीने पाक में मौजा दो सदीर सभनी खां वधीक इज्जत वारी जाइ मस्जिद नबवी आहे। ईअं न सही छा? मदीनो सभनी खां इज्जत वारो, वरी मदीने में वधीक इज्जत वारी मस्जिद नबवी। पर खुदा पाक जो कसम आहे मुझे महबूब करीम जी ज़ात जह जाए ते सुता पया हन मस्जिद नबवी सा लगो लग ओहो जो रोज़ो पाक जंहिंखे तू असां गुंबदे खज़रा चवंदा आहियूं, रोज़ो शरीफ चवंदा आहियूं, उहो मुझे नबी करीम जो घर हो। ऐं घर भी कहिड़ो घर हो, ओहो घर जंहिंमें नबी पाक जी प्यारी कुंवार हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा रहंदी हुई। नबी करीम जा 11 घर हा, चओ चओ घणा, ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां, ज़ोर सां घणा, 11 घर हा। ऐं अल्लाह जो नबी आखिरी नबी आहे, क़यामत ताईं हिकिड़ो सबक़ ऐं दस्तूर ॾेई वियो आहे। अल्लाह जे नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे दर्श ॾिनो त जेकॾहिं तोखे 2 शादियूं हुजनि त 2 घर ठाहे, 3 शादियूं हुजनि त 3 घर ठाहे, 4 शादियूं अथी त 4 घर ठाहे, 1 शादी अथी त 1 घर ठाहे। इहे न आहे जो शादियूं हुजनि 3, कमरो हुजे 1। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो आहे पोइ तोखे हक़ न आहे वधीक शादी करण जो, शादियूं ओतिरियूं कर जंहिंसां इंसाफ़ करे सघी। मां मोहम्मद करीम खे अल्लाह पाक 11 घरनि में इंसाफ़ कायम कयो। हिकिड़ी राति हिकिड़ी घरवारी वटि उन जे घर में रहनि वञी, ॿी राति वरी ॿी घरवारी जे घर में रहनि, उते राति रहनि, वरी 3 राति वरी 3 घरवारी जे घर में रहनि।
ये 11 ही रातूं पंहिंजे पंहिंजे घर वारनि जे घर में रही 11 रातूं पूरियूं थन वल नवी सवी वरी नए सिर सां नबी पाक अलैहिस्सलाम रहण शुरू करे। इहो छो? अल्लाह ताला महबूब खे कुरान में सबक ॾिनो। अल्लाह ताला फरमाए तो फनकिहू मा ताबा लकुम मिनन निसा मसना व सुलास व रुबा व इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिदा। हिक शादी कयो, ॿ शादियूं कयो, टे शादियूं कयो, 4 शादियूं कयो। मां अल्लाह ताला तव्हां खे हुकुम थो कयां अव्हां खे चैन तई हक़ आहे वधीक न। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वइन खिफ्तुम अल्लाह तादिलू फवाहिदा। पर जेकॾहिं तव्हां चइनी शादियुनि में ज़ालुनि जे विच ते इंसाफ़ नथा करे सघो फवाहिदा पो 4 जायज़ कोन्हनि पो हिकिड़ी। असां माण्हू बाबा नबी जी सुन्नत आहे, बाबा नबी जी सुन्नत आहे, नबी से शादियूं असां बि कयूं था। पोइ वॾेरा रईस ज़मींदार मुल्ला मौलवी पीर फ़कीर हिकु शादी कंदा वरी ॿी कंदा वरी टी कंदा। मुरीद बि चवंदा साईं संग हाज़ुर आहे, पीर चवंदो तो बिस्मिल्लाह, मौलवी खे बि को चवंदो साईं मौलवी साहिब तुंहिंजो सुखियो घर आहे, मुंहिंजी न्याणी वेठी आहे, चवंदो बिस्मिल्लाह। पोइ हिकिड़ी परिणियो, ॿी परिणियो, टी परिणियो, 4 परिणियो। नतीजो छा? हिकिड़ी एसीअ में 3 वतन छेड़ा मेड़ी में। छो थींदो? वाह गुरु कयो अथव छा? जे चयो अथव वाह गुरु राम राम त पोइ भली थिए, पर जे चयो अथव ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेकर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चओ थी त पोइ इहे न थींदो। साईं फरमाइनि था जंहिं शख्स खे 2 ज़ालूं हुजनि ऐं ॿिन्ही सां इंसाफ़ नथो करे क़यामत जे ॾिहाड़े उथंदो उनखे अधरंगो थियल हूंदो, हिकिड़ो पासो सुकल हूंदो, हिकिड़ी बाह चट, हिकिड़ी टंग चट, हिकिड़ी अख चट, अधरंगे वांगुरु माण्हू हूंदो आहे। अधरंगे लकवे वारी हालत हूंदी उन्ही माण्हूअ जी जेको पंहिंजे टचनि में पंहिंजे घर वारनि में इंसाफ़ नथो करे। रसूलुल्लाह फरमायो आहे जहिड़ो कपिड़ो हिन ज़ाल खे अहिड़ो हिन खे ॾे, जहिड़ो खाधो हिन खे तहिड़ो हिन खे ॾे, जहिड़ी राति हिन वटि गुज़ारी ओड़ी राति हुन वटि गुज़ार, जहिड़ा ॾह गठा हिन खे ॾी ओड़ा 10 गठा हिन खे ॾे। दिल जी ॿी ॻाल्हि आहे पर ज़ाहिरी अदालत इंसाफ़ क़ाइम करिजे। मां मोहम्मद करीम ते कलमो भरियो थी वञे। सभई मूंसां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तमुझे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 11 घर वारियूं हो, तमुझे मोहम्मद करीम भी 5 11 घर ठहराया आहे। शहनशाह कौनो मकान पर 11 ही घर कच्चा। सुभान अल्लाह तकरदा आहे बिन्ही जहाननि जो सरदार पर 11 घरनि जी छत खजीअ जे छड़नि जी। न बंगलो आ न महलात आ न मारिया न को मोजादा संगे मरमर जो फर्शा, कच्ची जमीन आ। मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ये भी फरमाइन था त हिकड़ी घरवारी जे घर में सिर्फ हिकड़ो प्यालो हूंदो, हिकड़ो प्यालो।
उन्हीं में खाईंदा हासे, उन्हीं में बोड़, उन्हीं में खीर, उन्हीं में पानी, हर शय उन्हीं हिकड़े प्याले में इस्तेमाल थींदी ही। मुझे हबीब करीम जी मुजादा ज़ाहिर में त इहा हालत आ, पर होॾो पाण फरमाइनि था लौ शेतो लसारत मयल जिबालो ज़हबन वल फिद्दतन। मता समझो त मां मोहम्मद करीम जा हथ खाली आहिनि। मां जेकॾहिं चाहियां खणी इरादो कयां त मके ऐं मदीने जा सब जबल सोन जा थी मुझे कढ लगा वतन। मार्गो चाहिया इशारो कयो तो पहाड़ सब सोन जा बनजी वेंदा। पर नबी पाक फरमायो तो मुखे सोन न खपे, मुखे सादगी खपे। हिकड़ी हदीस पाक आ जंहिंमें नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त मूं वटि जिब्रील अल्लाह जो पैगाम खणी आयो ऐं मूंखे जिब्रील चयो त या रसूल अल्लाह, अल्लाह सही मूंखे मोकिलियो आहे त वञी मुंहिंजे नबी खे चओ त जेकॾहिं चाहीं त मां तोखे नबी बादशाह बणाया, यानी नबूवत बि हुजई, सुलेमान वारी बादशाही बि हुजई। जे चाही त मां अल्लाह तबारक व तआला तोखे नबूवत भी ॾियां ऐं फ़क़ीरी भी ॾियां, जेका क़बूल कयो। जिब्रील नबी करीम खे ॿई ॻाल्हियूं ॿुधायूं, अल्लाह मोकिलियो आहे। पाण फरमाइनि था जिब्रील वञी मुंहिंजे रब करीम खे अर्ज़ कर त मां मोहम्मद करीम बादशाही न बल्कि फ़क़ीरी क़बूल थो फरमाया। जिब्रील चयो सही फ़क़ीरी छो? पाण फरमाइनि था इन्हीअ जे करे त हिकिड़े ॾिहाड़े मानी खाई ढाओ कया, अल्लाह जो शुक्र कया, वरी ॿ ॾिहाड़ा टे ॾिहाड़ा भली बुखारो हुजा, वरी अल्लाह जी नेमत मिले त वरी अल्लाह जो दिल सां शुक्र अदा कया। जेकॾहिं माण्हू 24 कलाक ढापियल हूंदो आहे त अल्लाह जो शुक्र कोन कंदो आहे। अल्लाह जो शुक्र जो क़दुरु तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान खे बुख लॻंदी आहे। ओ जिब्रील मां मोहम्मद करीम जी मर्ज़ी आ त फ़क़ीरी में गुज़ारिया, ये पंहिंजे अल्लाह जो शुक्र गुज़ार हो जा। मूंखे बादशाही न खपे, उन्हीं मुझे सोने नबी करीम जे 11 घरनि मां हिकिड़ो घर जेको अॼुकल्ह रोज़ो शरीफा गुंबदे खज़रा है, उहो अम्मड़ आशा जो घर हो। मदीनो पाक मौजूदा पर उम्मे सलमा जे घर जी खबर कान्हे। मदीनो पाक मौजूदा पर बीबी जुवेरिया जे घर जी खबर कान्हे। मदीनो पाक मौजूदा पर बीबी उम्मे हबीबा जे घर जी खबर कान्हे। मदीनो पाक मौजूदा पर मौजादा बीबी हफ्सा जे घर जी खबर कान्हे। 11 घर वारियूं उन मजा 10 घर वारनि जा नाला था अचनि था, पर घरनि जो नालो निशान ई कोन्हे। वाह सिद्दीक तुंहिंजी न्याणी आशा सिद्दीका जो शान आ, जैसी तई है ज़मीन आसमान हूंदो, मोहम्मद करीम जो रोज़ो हूंदो ऐं मोहम्मद करीम जो रोज़ो अम्मा आशा सिद्दीका जो घर आ। इएं चओ त दुनिया हूंदी त आशा जो घर भी क़यामत ताईं हूंदो। सुभान अल्लाह, दिल खोले कर। हाँ हाँ ठरे थो ला मरे थो। हाँ ठरो था न, छो न ठरंदो? ठरण जी ॻाल्हि थो कया मुंहिंजा दोस्त। हालांकि सभई घर वारियूं शान वारियूं अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान करीम में इरशाद फरमायो आहे, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम। नबी करीम जी ज़ात हर मोमिन खे पंहिंजे साह खां भी वधीक वेझो आहे ऐं नबी पाक जूं सभई घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। माइरूं केर थो चवे चो क़ुरान नबी मोमिन खे साह खां वेझो ऐं नबी जी ज़ाल मोमिननि जी माउ। जेके मोमिन हथ मथे खणो मां ॾिसां सही। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त ख़ुदा जो कसम आहे नबी जूं घर वारियूं तव्हां जूं अमड़ियूं आहिनि, अमड़ियूं। पर इते 2 शर्त आहिनि मोमिन हुजण जा।
अल्लाह ताला जल जलालहु मन वाल अन्नबी औला बिल मुमिनीन मोमिनन के नबी साखा वेझो आ व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जी घरवारी मोमिनन जी मां आ। मालूम छो त मोमिन उन्हीं के चइबो आ जेको हिकु त नबी के हाज़िर नाज़िर समझे साखा वधीक वेझो समझे ऐं ॿिए नंबर में नबी जी घरवारी के पंहिंजी अम्मा समझे। मोमिन केरा जेको नबी के हाज़िर ऐं नाज़िर समझे। औला औला बमाना अक़रब अक़रब माना तमाम करीब तमाम वधीक वेझो। मोमिनन जे लाइ नबी साह खां भी वधीक वेझो आ। तू जो साह भी तोखां परे आ पर नबी तोखे साह खां भी वेझो आ ऐं नबी जी घरवारी तुंहिंजी मां आ पोइ तू मोमिन आ। बाक़ी जेकॾहिं चवी त न नबी हाज़िर नाज़िर कोन्हे पर नबी जी घरवारी असांजी मां आ चइबो त इहो भी मोमिन कोन्हे। इहो भी वियो इहो भी चए थो त नबी जी ज़ात हाज़िर नाज़िर नाहे पर नबी जी घरवारी असांजी अम्मड़ आ इहो भी मोमिन नाहे। पर हिकिड़ो ॿियो वरी आ उहो चवे थो नबी हाज़िर नाज़िर आहे पर नबीअ जी घरवारी असांजी अम्मड़ नाहे इहो भी वयो ॿई वया। ओ सुन्नी तोखे मुबारक हुजे ओ पक्को मोमिन तू आहीं जो नबीअ खे हाज़िर नाज़िर भी मञींदो आ त नबीअ जी घरवारीअ खे अम्मड़ भी मञींदो आ। वह पार्टी वही वह मोमिन नाहे भली निराड़ घसाए टिका ठाहे छॾे उन्हीं के मोमिन कोन चवंदासीं वो आहे कोन छो त नबी के हाज़िर ऐं नाज़िर करीब नथो मञे। करीब न मञे त मोमिन को छो त मोमिन जा शर्त आहिनि ॿिनि शर्तनि ते आहे त पोइ पहिरों शर्त नथो मञे ॿियो मञे थो त नबी जी घरवारी असांजी अम्मड़ आ भली मञे अम्मड़ आहे पर पहिरों शर्त न मञी त बि तूं काटा त बि तूं गेट आउट। वरी ॿियो चवे थो सही मां मोमिन आहियां कुटे 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 पाण के अहिड़ो बुछड़ो पियो थम अहिड़ो बुछड़ो पियो थम जो इमामन जे इश्क में मरियो थो वञा हणी पंहिंजा भाला लाहे छॾिया थम इमामन लाइ मरियो थो वञा नबी के भी हाज़िर नाज़िर मञा थो पर वरी खणी पुछीस ओ मवाली ॾे ख़बर नबी जी घरवारी जे लाइ छा ख़्याल आहे चवे थो उहा त मूंखे नथी पसंदि अचे उन जी त मां कोन तारीफ़ कंदुसि उन्हीअ खे बि चओ त इहे तुआरा पादर आया विया तो मोमिन को नहीं मोमिन तड़ी थींदे जॾहिं मोहम्मद करीम जे नंग के पंहिंजी अम्मा मञींदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। और मुझा दा मोमिन हुजण को सोनो कोने को मरहूम मौलाना काजी दोस्त मोहम्मद साहब अल्लाह सी जन्नत नसीब करे तहां जे लाड़काणे जो आलिम हो असां जो दोस्त बुजुर्ग हो असां जे उस्तादन जो दोस्त हो असां नंढे लाकू पढ़ण वाले ज़माने लाकू उनखे ॾिसंदा हुआसीं ओ ॻाल्हि कंदो हो त उहो मज़हब उहो मोमिन असांखे न खपे जंहिंजो मोमिन जो मज़हब ई सते आने में ठहे। उन जमाने में रुपए में हुंदा हा आना पैसा त पोछा हाणे वरी पैसा हन उन जमाने में हुंदा हा आना 16 आना हुंदा हा रुपए में। काजी साहब चवंदो हो मोमिन कहिड़े कम जो जंहिंजो मज़हब सते आने में ठहे। असां पुछो सही ॾे ख़बर सते आने में वरी कीअं जे 3 आने जो कंठो 4 आने जो कोलाबो मोमिन तैयार। डंडो त हाणे उहे बबर घड़ाई शहर में पिया घड़े तैयार करे मथा टुंग कढी वरी रसोई बचीच बधेस को नोड़ी ऐं रंग बियो केस कारो खोड़ मिले थो कंहिंखे ॾाढ़ी जो बचो हूंदो उहो रंग जो डंडो बाबा दमादम मस्त कलंदर डंडो हथ में हली का पहला नंबर। सते आने में मोमिन तैयार चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुझा प्यारा दोस्त औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम नबी पाक अलैहिस्सलाम के हाज़िर ऐं नाज़िर ऐं पंहिंजी जान खां वधीक वेझो मञण वारो ऐं जेको नबी जी घरवारीअ खे पंहिंजी अम्मा मञे उहो ई मोमिन आहे ॿियो मोमिन कोन हूंदो। मां तोखे ॿुधायो त ही जहान ख़त्म थी वेंदो पर रसूलुल्लाह जो रोज़ो हूंदो।
सुभान अल्लाह। चओ चओ रसूलुल्लाह जो रोज़ो, रसूलुल्लाह जो रोज़ो अम्मा आशा जो घर आहे। हिकिड़ो किताब आहे, आलम वेठा आहिनि तव्हां जे लाइ न, आलमनि जे लाइ किताब जो नालो थो खणा त जीअं आलम सगोरा उन किताब खे पढ़नि, मुतालो कनि। ॾाढो प्यारो किताब आहे, चओ सुभान अल्लाह। किताब जो नालो आहे शरफुल मुस्तफा। छा बेरूत वारनि छपियो आहे, 10 जिल्दनि में हेॾो वॾो किताब आहे। ऐं मुंहिंजा वो किताब 4हीं सदीअ जो लिखियल आहे। कहिड़ी सदी? हीअ कहिड़ी आहे? 15वीं हूंदी, इहा बि पका ॼा कान्हे आहे। 1100 साल आगे जो किताब लिखियल आहे, चओ सुभान अल्लाह। उन शरफुल मुस्तफा में हिकिड़ी मूं रिवायत पढ़ी, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो। तोखे ॿुधायां ओ बगी जा मुसलमान त तुंहिंजो बि ईमान ताज़ो थी पवे। उन शरफुल मुस्तफा में रिवायत आहे, नबी करीम अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी थो रिवायत करे त हुजूर करीम जी ज़ात बाबरकात केॾी बयान कयो, तदरी क़यामत थींदी, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। हे ज़मीन फाटी पवंदी, ज़मीन पंहिंजा खज़ाना ॿाहिरि कढंदी। हे जेके पहाड़ ऐं जबल आहिनि इहे पिया उॾामंदा कल अहनिल मनफूश, जे कारखाने जे ॿाहिरां दज़ उॾामंदी आहे, ए पहाड़ समूरा दज़ थी वेंदा। अल्लाह सही जहान खे जॾहिं फना कंदो उन टाइम ते काबतुल्लाह अल्लाह खे अर्ज़ कंदो, मुंहिंजा मौला है जहान तो हाणे फना कयो आहे, मूंखे थोरी इजाज़त ॾे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। केरु चवंदो? ॾाढे ॻाल्हि केरु चवंदो बाबा? काबतुल्लाह शरीफ, बैतुल्लाह शरीफ चवंदो, ऐ मुंहिंजा अल्लाह मूंखे मोकल ॾे। अल्लाह ताला फरमाईंदो, मुंहिंजा बैत, मुंहिंजा घर तोखे करोड़े साल तवाफ करायमि। इंसान न हो त मलाइकनि तवाफ पे कया, माण्हू न हुया त जिन्ननि तोखे तवाफ कया। मां अल्लाह पाक जॾहिं लाॻू ही जहान पैदा कयो आहे, बैतुल मामूर खां बाद में तोखे बि मूं पैदा कयो, मलाइकनि खां तोखे ठहरायो। तोखे मूं मलाइकनि खां, नबियनि खां, वलियनि खां, गौसनि खां, कुतुबनि खां, इमामनि खां, दरवेशनि खां तवाफ कराया। अञा छा खपई? हाणे त मां जहान ख़त्म थो कयां। काबो चवंदो, मुंहिंजा ख़ालिक तोखे सभु ख़बर आहे, मां छा थो तोखां घुरां, पर जे मूंखे चवराई थो त मां चई थो ॿुधायां, मूंखे मोकल ॾे। हाणे जहान त हो ई ख़त्म कंदे, मूंखे मोकल ॾे त मां मदीने वञी रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। ठरे थो अलाए मरे थो? ओ मुंहिंजा ख़ालिक मूंखे ॿी काई शइ जी ज़रूरत न आहे। या अल्लाह, मां हाणे आख़िर में इहो ई तोखां घुरां थो, तूं जहान खे ख़त्म थो करी ऐं फना करे थो पंहिंजी क़यामत क़ाइम थो करी, पर मूंखे मोकल ॾे त मां मके पाक मां उॾामां, मके पाक मां उॾरां, मके पाक मां पंधु कयां ऐं मदीने वञी रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयां। अल्लाह ताला फरमाईंदो, ओ मुंहिंजा प्यारा बैत काबतुल्लाह तोखे इजाज़त आहे, वञ वञी मुंहिंजे मोहम्मद जे रोज़े जो दीदार कर। सुभान अल्लाह। जहमल बैतुल्लाह शरीफ अची रसूलुल्लाह जे मवाजहा शरीफ जे आॾो बीहंदो ऐं उते सलाम अर्ज़ कंदो। छा चवंदो? सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। डाले डाले सल्लल्लाहु अलैका
सल्लल्लाहु अलैका या हबीबल्लाह। मुझे महबूब करीम जी ज़ात बा बरकात काबतुल्लाह जे ला निकरी ईंदा। मुझो महबूब मोहम्मद करीम अल्लाह जे घर जे इस्तक़बाल जे ला पंहिंजे कब्र शरीफ खां ॿाहिरि ईंदा। असांजो नबी हयातुन नबी आहे। हयातुन नबी। चओ असांजो नबी हयातुन नबी। जोर सां असांजो नबी हयातुन नबी। पंहिंजे कब्र शरीफ खां ॿाहिरि ईंदा ऐं ॿाहिरि अची करे काबतुल्लाह खे चवंदा वालैका सलाम। ओ काबा तो मुते सलाम ॾिनो आहे, मां तोखे जवाब सलाम जो ॾियां थो। नबी पाक अलैहिस्सलाम उन खां बाद में काबतुल्लाह खे अर्ज़ फरमाईंदा ओ काबा जी मुंहिंजा सोना नबी पाण फरमाईंदा ॾे ख़बर मुंहिंजे उम्मत खे कहिड़े हाल में छॾे आयो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। भाई काबा जी मुंहिंजा महबूब मुंहिंजी उम्मत कहिड़े हाल में छॾी थी। काबतुल्लाह अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह। तव्हां बि चओ या रसूल अल्लाह। काबतुल्लाह अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह मां तोसां वाइदो थो कयां जे बि तुंहिंजे उम्मती मुंहिंजो तवाफ़ कयो हूंदो, मुंहिंजो दीदार कयो हूंदो, मां तोसां वाइदो थो कयां मां अल्लाह जो घर आहियां उन्हीअ जी सिफारिश करे उनखे जन्नत वठी ॾींदुसि। छा फरमाईंदा जंहिं बि मुंहिंजो तवाफ़ कयो हूंदो, जंहिं बि मुंहिंजो दीदार कयो हूंदो ऐं मुंहिंजा सोना मां तोसां वाइदो थो कयां मां अल्लाह जो घर आहियां मां उन्हनि जी सिफारिश करे उनखे जन्नत वठी ॾींदुसि। नबी करीम अलैहिस्सलाम जे अखियुनि मां लुढ़क वही पिया। नबी करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी पिया। काबतुल्लाह अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह रोवण जो सबब कहिड़ो आहे। पाण फरमाइनि था ओ काबा सभु शाहूकार कोन्हनि, सभु मुंहिंजो उम्मतनि खे एतिरो ॾोकड़ कोन हूंदो जो सभई तुंहिंजो अची दीदार कर। तो त इहो शर्त रखियो आहे त जेको तुंहिंजो दीदार कंदो उन्हनि जी सिफारिश कंदे बाकी ॿिया वीचारा जेके सिकी सिकी रहिजी विया हूंदा ऐं तुंहिंजो दीदार ऐं तवाफ़ न करे सघिया हूंदा उन्हनि जो केरु वेठो आहे। मुंहिंजा दोस्तो शरफुल मुस्तफ़ा में लिखियो पियो आहे काबतुल्लाह अर्ज़ कंदो या रसूल अल्लाह जन मुंहिंजो दीदार कयो उन्हनि जी मां सिफारिश कंदुसि पर जेके मां वटि पहुची कोन सघिया तन जी तूं सिफारिश फरमाईंदे। सुभान अल्लाह। वाह साईं वाह। उन्हनि जी केरु सिफारिश कंदो। ओ यार रसूल तूं जो वेठो आहे तूं जे हूंदे पोइ इहे निधन का कोन थींदा। वाकई सभु काबे जो दीदार कोन था करे सघनि, वाकई सभु काबे जो तवाफ़ करे कोन था सघनि, वाकई सभु काबतुल्लाह जी हाज़िरी कोन था ॾेई सघनि। मुजाहिदा जेके हाज़िरी ॾेई सघनि था उहे वॾा भाग वारा आहिनि, उन्हनि जी बैतुल्लाह सिफारिश कंदो। पर जेके तो जहिड़ा मूं जहिड़ा न पहुची सघण वारा हूंदा अल्लाह जे हबीब करीम खे बैतुल्लाह चवंदो मुंहिंजा साईं तूं जो वेठो आहे जेके मुंहिंजो दीदार ऐं तवाफ़ न करे सघंदा त जो तूं मुहम्मद सिफारिश फरमाईंदे। मूंखे रुगो ॿुधाइण जो मतिलबु इहो त अंदाज़ो कर त मुंहिंजे रसूलुल्लाह जे रोज़े जो केॾो शान आहे। सभई चओ सुभान अल्लाह। हाणे थोरो अॻिते हलूं। उन रोज़े में नबी पाक जी क़ब्र शरीफ़ आहे। उन क़ब्र शरीफ़ जे अंदरि मुंहिंजो नबी आरामी आहे ऐं ईअं आरामी आहे जीअं तूं ज़िंदह जाॻंदो पंहिंजे घर में हूंदो आहे मुंहिंजो हबीब बि ज़िंदा। सरकार जे हयातीअ में वार जेतिरो तिर जेतिरो बि फ़र्क़ु न आहे। जीअं ज़िंदगी में हसनैन करीमैन खे पंहिंजे झोली में विहारे ख़ुशि थींदा हुआ, फातिमतु ज़हरा खे ॾिसी ख़ुशि थींदा हुआ ऐं ज़िंदगी जेका नबी जी ज़ाहिरी हुई उन साॻी ज़िंदगी सां रसूलुल्लाह पंहिंजे क़ब्र में बि मौजूदु आहे। जेको मुंहिंजे हबीब करीम जे साम्हूं बि सलातो सलाम अर्ज़ कंदो आहे उन जे सलातो सलाम जो जवाब भी दींदा हन ऐं उनखे पाण ॾिसंदा भी आहिनि।
तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। छा की दुआ साजो नबी जिंदा, चौ साजो नबी जोर सा साजो नबी। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन रोजे में सुता पिया हन, आरामिया हन, जिंदा नबी करीमा, को हयाती में फर्क ना है, जे ज़ाहिरी हयाती ही उहा मुझे नबी करीम जी हयातिया। मुझा दोस्तों अजीजो, नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो जिस्म अतहर जहजात बाबरकात जो पाक जिस्म पाक जै मिट्टी जे हिस्से के लगो आ जाते पाण आरामी हन, उन्हीं जे लाइ उलमाए अहले सुन्नत जो फैसलो ॿुधंदे इंशाअल्लाह ताला ठरी पवंदे। ॿुधो, मा ज़म्महु अज़ाहुल शरीफ फहुवल बुक़अतु आज़म व अशरफ मिनल काबत हत्तल अर्शल मनीफह। पूरे आलम इस्लाम उलमाए अहले सुन्नत जो फैसलो आ त जह जाए ते नबी करीम आरामिया ऐं उहा जाइ जेका नबी करीम जे जिस्म खे वेझो वेझो आ, उहा जाइ काबतुल्लाह खां त अफज़ल आ, पर खुदा जे अर्श खां भी अफज़ल आ। उहा खुदा जे अर्श खां भी, काबे खां त अफज़ल आ, पर खुदा जे अर्श खां भी अफज़ल आ। उहा छा है चओ नबी जो घर आ, ॾाढे ज़ोर सां चओ छा है नबी जो, ज़ोर सां नबी जो। हाणे उन घर जो जॾहिं एॾो वॾो मक़ाम आ, उन घर जी एॾी वॾी इज़त आ जो काबे खां भी अफज़ल त अर्श खां भी अफज़ल। हाणे उन्ही घर में जेके रहंदा तन जो केॾो शान हूंदो। समझ में ॻाल्हि अचेव थी अलाए कान थी अचेव? मां त बिल्कुलु खोले खोले जी ॿार खे सबक पढ़ाइबो आहे, ईअं तव्हांखे सम्झाइण चाहियां थो ऐं मूंखे ख़ुदा जी रहमत में उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला सम्झी वेंदे। अदा महबूब जो घर अफज़ल आहे, पोइ जेके घर में रहंदा उहे के सादा हूंदा, उहे घटि हूंदा, उनमें को ऐब हूंदो, उनमें को नुक्स हूंदो, उनजे ईमान में कमी हूंदी, उनमें को मुनाफ़क़त हूंदी, उनमें को निफ़ाक़ हूंदो, उनमें का खराबी हूंदी, उनमें का मुंहिंजा दोस्त कूड़ वारी ॻाल्हि हूंदी। न न, वो घर ई पाक आ, वो घर ई अफज़ल आ, काबे खां पाक आ, बैतुल्लाह खां मथे आ, अर्श मुअल्ला खां मथे आ। उन्ही घर में जेके रहंदा खुदा पाक जो कसम आ, उन्हनि जो अल्लाह पाक शान बयान तो करे, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ओ मुझे नबी करीम जे घर में रहण वारो, मां अल्लाह पाक जी मर्ज़ी आ त मां तव्हां के पाक ऐं साफ़ बनाया ऐं अहिड़ो तव्हां के पाक बनाया जो क़यामत ताईं वरी पलीती तव्हां जे वेझो ई कान ईंदी। उनमें मूं तोखे शुरू में ॿुधायो त नबी पाक जे घर में ख़ातून जन्नत भी आहे, चओ सुभान अल्लाह। उन नबी सही जे घर में हजरत अली भी आहे, चओ सुभान अल्लाह। उन नबी पाक जे घर में हसन भी आहे, चओ सुभान अल्लाह। उन सोने नबी जे घर में सोनो हुसैन भी आहे, तो उन्हीं घर में आशा सिद्दीका भी आहे, उन्हीं घर में खदीजतुल कुबरा भी आहे, उन्हीं घर में बीबी हफ्सा भी आहे, उन्हीं घर में बीबी उम्मे हबीबा भी आहे, उन्हीं घर में बीबी उम्मे सलमा भी आहे, उन्हीं घर में हजरत बीबी जुवैरिया भी आहे। अला हाज़ल क्यास, ये सब
नबी करीम जो घर वारियूं उन घर में आहिनि त मुंहिंजा दोस्तनी क़ुरान करीम जे आयत मां साबित थियो अल्लाह पाक नबी जे अहल बैत खे यानी नबी जे बचड़न खे नबी जे न्याणन खे जो रब तो फरमाए ले युज़हिब अनकुम रिज्स मां अल्लाह पाक तवा का हर बुराई खत्म थो कया व युतहिरकुम ततहीरा ऐ मां अल्लाह तबारक व तआला तवा के बिल्कुल पाक थो बनाया मुझा दोस्तों खबरदार मता चवे त अहले सुन्नत वल जमात वारा अहल बैत जा मुखालिफन सच तो के बुधाया अहल बैत जा सच्चा हकदार आया हुई असा जेको हसन के मने हुसैन के मने फातिमा तो ज़हरा के मने अली के मने जेके घर में अची कलाक ब कलाक 3 कलाक रही सोने नबी सा कचहरी करे वरी पांजे घर हलिया वेंदा हा उनके मने थो ऐं जेके 24 कलाक नबी सा गड रात भी गड ॾींह भी गड उथण में भी गड वेहण में भी गड हिकड़े मिंट जे लाइ नबी जे घर वारियूं घर खां ॿाहिरि वेंदियूं ई कोन हूं नबी जे घर में हुजो ऐं उन्हनि खे जेको न मञे नबीअ जे घर वारनि खे हिकड़ा घर वारा मञे हिकड़ा न मञे मुंहिंजा दोस्त जो कूड़ो कूड़े जो पुट आहे इहो अहल बैत जो हुबदार आहे ई कोन को अहल बैत जो जेकॾहिं को दुनिया जे तख्ते ते हुबदार थी सके तो सुन्नी मुसलमान थी सके तो माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा आहिनि नबी जे खानदान जी गिला कनि सहाबन जी गिला कनि नबी जे घर वारनि जी गिला कनि नबी जे वफादारनि जी गिला कनि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जन सिर कुर्बान कया घर कुर्बान कया बच्चा कुर्बान कया मुंहिंजो अल्लाह शाहिद आहे अलहम्द खां वठी करे वन्नास ताईं हज़ारनि जे तादाद में क़ुरान जूं आयतूं हुन जन मुहम्मद करीम जे आशिकनि सहाबन जो शान बयान कयो आहे ॾाढे चवंदो सुभान अल्लाह इनखे छा ठाहियो आहे इन्हनि खे त मां चवंदो आहियां त बीबी ज़ैनब जी पिट आहे कंहिंजी चओ बीबी ॾाढे चओ अलीअ जी न्याणी हुसैन जी भेण चओ सुभान अल्लाह अदा मुझा भा तवा के मुझी पहरी गाल याद होंदी त काथे कूफो काथे मदीनो याद आ इमाम हुसैन मदीने में वेठो आ पंहिंजे नाने जे घर में आ पंहिंजे बाबे जे घर में आ मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदो आ उहा मस्जिद नबवी जंहिंजे लाइ नबी करीम फरमाइनि था जंहिंखे हिकिड़ी नमाज नसीब थी वञे त के 50,000 नमाज जो सवाब मिले कूफे में पढ़े हिकड़ी नमाज त हिकड़ो सवाब कूफे जी मस्जिद में नमाज पढ़े त हिकड़ी नमाज जो हिकड़ो सवाब ब पढ़े त 2 सवाब जे मदीने में हिक पढ़े त 50,000 जे ब पढ़े त लख जो सवाब अदा एॾे नफ़े खे छॾे इमाम हुसैन छो वियो कूफे सोचो वधीक नी तोखे कंहिं ॿुधायो आहे मांखे अफ़सोस रुगो इहो थींदो आहे न नाराज़ त कोन थींदो न चओ त ॿुधायां नाराज़ छो त बस कयां सीउ थो लॻे मांखे नाराज़ त कोन थींदो न अव्हां जे मथे में बि उहे था लॻनि आहिनि सुन्नी पर जहिड़ा ज़ाकिर ऐं अव्हां बि सही ख़ुशि उन्ही में ज़ाकिरनि खे बि मारियो वञे रुगा कूड़ खुदा जो कसम आहे रुगो कूड़ का रिवायत सही न ॿुधाई न इल्म पढ़िया न इल्म जी ख़बर न तारीख़ पढ़िया न तारीख़ जी ख़बर इहे ज़ाकिरनि खां ॿुधो 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 बस सोचींदा वरी छा ॻाल्हि अहिड़ी ॿुधायूं जंहिंमां माण्हू रोवनि और तकीर करे को लही पुछंदासीं को ख़लीफ़ो हूंदो न थेले खणाइण वारो ॾे ख़बर अॼु मूं वारी लॻी मुंह वारी लगी पड़ा लग सफाई खान नाराज कौन था जो ना भा मां तव्हांजे आॾो यार मां त हिकिड़ो अनपढ़ियो माण्हू आहियां पर यार ख़ुदा जे वास्ते सही पैगाम ॿुधंदा कयो ऐं आलमनि खे बि अपील थो कयां त सही पैगाम ॿुधाईंदा माण्हुनि जो खानो ख़राब करे छॾियो अथव
खल्क खुदा जो कीदो ईमान बिगाड़े छॾियो अथव। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायो था जो सुभाणे तव्हांजा सभु सुन्नी शिया हूंदा ऐं जंहिंजो बुनियाद ई कोन्हे, जंहिंजो न क़ुरान में बुनियाद आहे, न हदीस में बुनियाद आहे, न तारीख़ में बुनियाद आहे, न सीरत में आहे। इहे पंहिंजूं हथरादूं ठाहियो। बसि छा फरमाया, कुकड़ी कूत सां दाणे न चुगो। ऐं अवां बि ख़ुशि उन्ही में सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ज़ोर से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां छो आयो आहियां? साईं गुल हसन आयो, हली आयो, ॿ टे ॿिया पाण सां मोली वठी आयोसीं, दावत थी हल। दावत न ॾे हा त असुल न चवां, कूड़ छो वणा, खुशामद छो कयां। हीअं ईंदा वेंदा हूं, हज़ारे दफ़ा ईंदा हूं, मंझंदि जो, ॿे परी जो, टे परी जो, वेझाए तो लंघंदासीं, अॻिते वेंदासीं, रते देरे लाड़काणे। साईं अचूं था, चांहि तयारु कजां। साईं चवंदो बिस्मिल्लाह, पोइ असांखे पंहिंजो घर सम्झी ईंदा हो। पर अॼु जे ॾींहं जी दावत न हुजे हा त न अचां हा, छो त साईं जो ख़ासि जलसो आहे। दावत ॾिनई तॾहिं आयो आहियां, सम्झो था अलाए न। जेकॾहिं मूंखे अॼु न ॿिए हंधि जलसो हुजे हा, हितां लंघा त बि न लड़ा, मूंखे दावत ई कॾहिं छो वञा। मख त कोन हा जो बिना दावत जे थक थाम, कावड़ त कोन था कयो न। इहे सजणनि वटि अचिबो, सजण पंहिंजो घर सम्झी वटि अचिबो, पर मख़सूस प्रोग्राम हुजे त पोइ न अचिबो। दावत हूंदी त अचिबो, न त न अचिबो। जागो था, सम्झाइण लाइ थो चवां, सम्झाइण लाइ। काथे शाहपुर, काथे बग्गी, अलाए बग्गी ठगी भगी हुई, अलाए को बग्गी टांगे वारी ही ख़बर त पए, उहा तव्हांखे ख़बर हूंदी। वरी पोइ पुछंदुसि तव्हां खां, अदा दावत ॾिनई त पोइ आयुसि न ॻाल्हायो। ओ मुंहिंजा दोस्त, काथे मदीनो, काथे कूफो, छो हुसैन आयो? आओ त तोखे ॿुधायां छो आयो। पुछूं था भेटाई अखऊं, चओ सुभान अल्लाह। कंहिंखां पुछूं? हजरत शाह अब्दुल लतीफ खां पुछूं था। हो सोना लतीफ ॾे ख़बर, मदीने जहिड़ो शहर छॼई, मदीने जहिड़ी मस्जिद नबवी छॼई, मदीने में माइट छॼई, बाबे जो घर छॼई, ॾाॾे नाने जो घर छॼई, मदीने पाक में मिट माइट छॼई, मदीने के रहमत वारे शहर खे अलविदा कयई। ऐं कूफे 200 मैल आयो। छो आयो? भेटाई थो चवे अचो त मां ॿुधायांव, हिन जे करे आयो। छा साहब फरमाइनि था त कूफिन कागज़ लिखियो, विझी विच अलाह, असी ताबियो तुंहिंजा, तूं असांजो शाह, पोइ हे कर हेॾे आओ त तख़्त ताबियो तुंहिंजे। ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे सम्झी वियो तो छो आयो? चओ दावत ते। हाणे ॾाढे न चवंदो त मां न ॻाल्हाईंदुसि। अञा ॾाढे, अञा ॾाढे। अब्दुर्रहीम बि आयो आहे दावत ते, न हुजे हा त न अचां हा। हुसैन खे बि दावत न हुजे हा, न वञे हा। हुसैन खे दावत ॾिनऊं, वो दावत ते वियो। ही साईं मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मां पंहिंजे भाउ ऐं दोस्त जे दावत ते आयुसि। हुसैन वरी पंहिंजे मुरीदनि जी दावत ते आयो। हाणे को न ॻाल्हाईंदुसि, चवंदो त कंहिंजी, मां तॾहिं ॻाल्हाईंदुसि जॾहिं चवंदो कंहिंजी दावत ते आयो। मुरीदनि जे चवण कंहिंजी दावत ते आयो। अब चओ छो था? हथ मथे खणी चओ कंहिंजी दावत ते आयो। आयो दावत ते, पर आयो मुरीदनि जी दावत ते। जागो ई कोन था।
बाक़ी वाइज़ ॾाओ कोन ईंदो आहे, मिड़ई मथे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे त को सिखी पवे। आयो दावत ते पर आयो वरी मुरीदन जी दावत ते, वरी ॿुधो कूफिन काग़ज़ लिखियो विझी विच अल्लाह, याने ओ सोना हुसैन अल्लाह जो कसम थी। असांजे पासे मीर हा, मीर खैरपुर वारा हुया त शिया, पर फ़कीरनि जी मिड़ई ख्यालड़ो कंदा हा। असांजे क़ौम जो हिकिड़ो फ़कीर हो गुलाम हैदर, पोइ उन जो मिड़ई घणो ख्याल कंदा। हालांकि सुन्नी हो, दरवेश हो, सूफ़ी सचल सरमस्त जो मुरीद हो, पर हुयो दरवेश माण्हू। पोइ हुन जो ख्याल कंदा हा मीर। पोइ जॾहिं बि को माण्हू छॾाइणो आहे जेल मां, कोट मां, कूड़ मझां, कैद मझां, ॾंड ॾोह मां, माण्हू चवंदा फ़कीर गुलाम हैदर अल्लाह जो नालो थी मीर ॾे गॾिजी हल। फ़कीर चढ़े घोड़े ते सिधो मीर वटि। मीर पुछेसि ॾे ख़बर फ़कीर कीअं आवण थिया? चई बेॾा ॿिया कोई कम कोनी, ए अल्लाह दा नाला आख्या पिछे तंहिं करे आया हा, वाला कर एदा ए कम कर छोड़। पोइ चवंदुसि तूं आया ई फ़कीर में तेॾा कम कर सां उहो कम थी वेंदो हो। जेको कोट ते हो त कोट तां लाहींदो हो, जे जेल में हूंदो हो त जेल मां कढंदो हो। फ़कीर जी मिड़ई महीने में 3-4 चक्कर पिया लॻंदा। हिकिड़े ॾहाड़े मीर थी पियो गक कि आखे फ़कीर साहब सुन मेरी ॻाल्हि। आखे क्या? आखे बस एह तेॾा कम करे सां अॼु वायदा कर, वायदा बि न, ॾाढ़ी ते हथ रख, वल न औसी में करे इवें आ त भली आ, पर कम नाल ना रत कर छोड़ियाई फ़कीर। फ़कीर चवंदा बस एंदा कम कर, ए मेरा वायदा है, मैं ॿीहर कोन आउसि, कम नाल कोन आउसि। जागो था, सिराइकी समझो था, हिते सिराइकी आहिनि। हाँ, पोइ पतो मज़ो आहे। मुंहिंजो दोस्त आहे हाजी कुर्बान, उहो मूंखे चवंदो आहे त तूं मूंखे पंहिंजे जलसे ते सिराइकी में तक़रीर ॿुधाइजां। मां चयो सिराइकी वरी कहिड़ी आसमान तो लथी आहे, अलाए हिनखे छो थी वणे, मिठी आहे। पिछे पे सिंधी छोड़िया सिराइकी जलाए साबित सुन सो। फ़कीर जो है वायदो आ, वरी कोने। मीर साहब जो कम करे माण्हू कैद मां कढी छॾे, फ़कीर हलियो आयो। 10-15 ॾींहं थिया, हिकिड़ो राजपुर क़ौम जो हो कि फ़कीर गुलाम हैदर अल्लाह जो कसम थी मुंहिंजो माण्हू ॿधल हल मीर ॾे। फ़कीर चढ़ियो घोड़े ते सिधो मीर वटि। जॾहिं उते पहुतो फ़कीर साहब ॾे ख़बर कीअं अमर थिया? आखे ए घिन आया है, एंदा हमरा जेल च पाए को छोड़, अबा छोड़ो। मीर छॾे ॾिनो। छॾण खां पोइ फ़कीर तंहिं जो ॾाढ़ी ते हथ रखिया हा, ओ वायदा केॾे गया? फ़कीर साहब अचो, मीर साहब तेॾी ॾाढ़ी, मेॾी ॾाढ़ी, तेॾे पिढ़े दी ॾाढ़ी, मेॾे अबे दी ॾाढ़ी, ताराज़ी दे हिकिड़े पुड़च रखम, ॿिए पुड़च अल्लाह जा नाला रखम त अल्लाह दा नाला गरा थी पिया। अल्लाह जो नालो गरो आ, सब चो अल्लाह 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 अल्लाह। सुभान अल्लाह। अब अल्लाह जो नालो सबरी का हाणे बेटा हिसाब तो चवे कूफिल काग़ज़ लिखियो विझी विच अल्लाह, ओ हुसैन तो के अल्लाह जो कसम आ, ओ सोने अली जा बचड़ा तो के अल्लाह जो कसम आ, ओ खातून जन्नत जा बचड़ा तो के अल्लाह जो कसम आ, ओ सोने हसन जा भाव तो के अल्लाह जो कसम आ। कूफिल काग़ज़ लिखियो विझी विच अल्लाह, असी ताबियो तुंहिंजा तू असा जो शाह, ओ हे कर हे आ
त तख्त ताबियो तुझे थे तो हिते असा वट हली मदीने पाक के छड़िया असा तो के अल्लाह जो नालो मेड़ था कयो हिते ईदे असा सब तो जो साथ दींदा से यजीद के कोन मनीदा से सोने अली जे बचड़े जा मुरीद आयो उन्हीं जे कढ लगदा से सभी तो सुभान अल्लाह। ये विच खड़ी वरती नारे हैदरी शुरू का शुरू जो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक विच न वठो बाबा विच वाली गाल जायज कोनी विच च खराबी थी पवे हलो या थकजी पिया हो निंड फेटा वाला है काना बाबा अल्लाह जो नालो सबन का मथे आ लाड़ में से हिकिड़ो बुजुर्ग थी गुजरियो मौलाना अली मोहम्मद महेरी चओ सुभान अल्लाह अगारो मुखा साईं मौलाना डॉक्टर अब्दुल रसूल साहब जन पुछो तो मौलाना अली मोहम्मद महेरी केर हो मुझो से वडो आशिक़े रसूल हो पक्को सुन्नी हो सुन्नी भी सुन्नन जड़ो सुन्नी हो उन्हीं जी हिकड़ी खुदा जे नाले जे बारे में हिकड़ो बंद आ सो बुधाया था मौलाना साहब फरमाए तो पींघड़े में बार डोले ननड़ो बार पींघे में हुंदो पींघड़े में बार डोले तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू सुभान अल्लाह डाढ़े जाओ सजो जहान अल्लाह जी तारीफ तो करे वरी बुधो पींघड़े में बार बोले तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू नंढड़ो बार माउ जी झोली में उआ उआ कंदो आ यो उआ उआ कोन कंदो आ मुझे अल्लाह जी तारीफ कंदो आ रब जो शान बयान कंदो आ व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफक़हून तस्बीहहुम अमा के खबर कान्हे का हर का शय अल्लाह जो हमद कंदी आ नार हलंदो आ नार ओ नार चीकट कंदो आ हकीकत में नार में चीकट छाजो हुंदो आ वो भी मुझे अल्लाह जी तारीफ कंदो आ पींघड़े में पार बोले तू ही तू चरखड़े में नार बोले तू ही तू अल्लाह जो नालो प्यारो आ चओ सुभान अल्लाह हुसैन ॾियारो कंहिंजो नालो आयो ॾाढे ॾाढे जॻह जो नालो आयो कोफिन कागज़ लिखियो विझी विच अलाह असी ताबियो तुंहिंजा तू असांजो शाह हाणे हे कर हेॾे आ तो तख्त ताबियो तुंहिंजे हुसैन जी ज़ात बाबरकात फरमायो त मां मदीने जूं नमाज़ूं कुर्बान थो कयां मां मदीने जो शहर कुर्बान थो कयां मां मदीने जा घर कुर्बान थो कयां मां पंहिंजूं मिटियूं माइटियूं अज़ीज़ करीब कुर्बान थो कयां हर शय के कुर्बान थो कयां पर अल्लाह जे नाले के छॾे कोन थो सघां मुंहिंजे मुरीदन मूंखे दावत ॾिनी आहे मां पंहिंजे मुरीदन जे दावत ते वञा हू चवनि था त हे कर हेॾे आ त तख्त ताबियो तुंहिंजे तूं असां वटि अच असां यज़ीद जी बैयत टोड़े तूं अलीअ जे बचड़े जा अॻे ई मुरीद आहियो वरी बि तुंहिंजी बैयत करे हुसैन तोखे पंहिंजो इमाम क़बूल कंदासीं हाणे मां समझा तो बिल्कुल मुंडरीअ ते टिक अवा के गाल समझ में अची वई तो हुसैन मदीनो छॾियो अल्लाह जे नाले ते छाते सॼी चओ कंहिंजे सॼी आयो कंहिंजी दावत ते चओ मुरीदन जी ते ॾाढे जो कंहिंजी दावत ते आयो हाणे ड्रैग कोन था कयो सवली ॻाल्हि वेढ़स केर वरी
यही मुरीद केर विड़िया बाबा न को शाम जा माण्हू विड़िया न को मुजादा बगदाद जा माण्हू विड़िया न को सिंध जा माण्हू विड़िया न को बकीअ जा माण्हू विड़िया न को लाड़काणे जा माण्हू विड़िया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जे हुसैन खे घुरायो तब इराक वारनि मुंहिंजा दोस्तो कूफे वारनि जेकॾहिं वरी हुसैन सां जंग कई तब कूफे वारनि उहे टोटल जो टोटल जेके कूफे वारा हा सभु शिया हा इमाम हुसैन जा मुरीद सॾाईंदा हा अलीअ जा हुबदार सॾाईंदा हा हुसैन जा हुबदार सॾाईंदा हा अलीअ जा मुरीद सॾाईंदा हा हुसैन जा मुरीद सॾाईंदा हा टोटल शिया हा उन शियनि मुंहिंजा दोस्तो हुसैन खे घुरायो हुसैन खे सभु ख़बर ही त बेवफ़ा थींदा पर हुसैन जो बेवफ़ा थियनि त भली थियनि मूंखे अल्लाह जो नालो ॾिसणो आहे ॾाढे चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जीअं जो हुसैन आली मक़ाम पहुतो आहे उहे समूरे जा समूरा मुरीद फिरी विया ऐं फिरी वञण खां बाद में इमाम हुसैन सां विढ़िया ऐं इमाम हुसैन खे ॾुख ॾिनऊं उन्हनि जे बयान करण जी ज़रूरत कान्हे का इमाम हुसैन सभु सूर मथे ते खया पाण फरमाइनि था आशिक ज़हर पिया वियो ॾिसो विसकनि घणो करे ऐं कातिल जा हू हमेशह हेरा लगन लव लतीफ चवे फना कया फेरा तो तोड़ी चिकन चाक कद आह नसल न आमसी सख्ती शहादत जी निसोरो ई नाज चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह जोर सां चो सुभान अल्लाह हुसैन के खबर आ तो मुखे शहीद कंदा हुसैन के खबर आ ये बेवफाई कंदा हुसैन के पतो आ ये मूंसां विढ़ंदा मुखे शहीद कंदा पर आशिक छा चवंदा आहिनि सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़ छा चवनि शक्ति शहादत जी निसोरो ई सख्ती शहादत जी निसोरो ई नाज के रिंद परूड़न राज कज़े करबला जो हजरत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु मुरीदन जे दावत ते आयो मुरीदन जे सॾ ते आयो शियन जी दावत ते आयो शियन जे सॾ ते आयो उहे शिया बेवफा थिया इमाम हुसैन खे विढ़िया ऐं यज़ीद जो साथ ॾिनऊं पैसनि ते ॾोकड़ ते दुनिया ते दौलत ते नबीअ जे बाग खे उजाड़े छॾियो नबीअ जे खानदान जा बच्चा शहीद कयूं अली असगर जे मथां तीर वहायो अली अकबर जहिड़ो जवान मुंहिंजा दोस्तो शहीद कयो अब्बास अलमदार जा बाज़ू कटियो 72 तीर भाला हुसैन खे हयो ॾोकड़ वरतो जमल यज़ीद जे दरबार में हुसैन आली मकाम जो लुटियल काफ़िलो बीबी ज़ैनब जे क़यादत में पहुतो आ उते हुसैन जो सिर पहुचे थो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो उहे माण्हू वठी रुना वठी रड़ियूं कयूं वठी धक हयो वठी पंहिंजे मुंहं खे मुंहिंजा दोस्त चंबन सां वरतो त बीबी ज़ैनब थी चवे चओ सुभान अल्लाह या ॻाल्हि छॾी मद में त बीबी ज़ैनब जा पिटल जमल वठी रुना वठी रड़ियूं कयूं वठी दाहूं कयूं असां छा कयो घुरायोसे मुर्शिद खे दावत ॾिनीसे उन मुर्शिद सां बेवफाई कईसे उन जा बच्चा भी शहीद थी विया अॼु कैदी थी करे यज़ीद वटि आयो आहे बीबी ज़ैनब हुन जे पिटण खे ॾिठो फरमाए थी या निसा अल कूफत वरजाल अल कूफत तबकीना तक़तुलुना रजालुकुम व तबकीना निसाकुम फला हाकिम बैनना व बैनकुम यौमल क़दाया बीबी ज़ैनब जा अखर सोनारी अखरनि सां लिखण जहिड़ा तारीख़ में लिखिया पिया आहिनि वारनि जो रोअण खे ॾिसी पई चवे ओ मर्दो ओ औरतो अॼु रोवो था हुसैन जे लाश ते रोवो था पिटियो था धक था हणो घुरायो तव्हां
बेवफाई तव्हां कई, अव्हां जे मर्दन असां के कत्ल कयो, अव्हां जे मर्दन असां के कैदी कयो, अव्हां जे मर्दन यजीद असां ठाह कयो, वरी तव्हां जो मायूं पिटन कोटन थियूं। हाणे मां ॿियो कुझु कान थी चवां, ख़ातून जन्नत जी न्याणी आहियां, इहो चवांव थी त अलाह कंदो पिया क़यामत ताईं पिटींदो, अलाह कंदो क़यामत ताईं पिया मुंहुं मथो पिटींदो, अलाह कंदो तव्हांखे सुख मिलंदो ई कोन को, माण्हू ईदूं मल्हाईंदा पर तव्हांजे मुंहं तां मोचड़ो लहंदो ई कोन को। और बाक़ी जा मुसलमान सुभान अल्लाह कर जे दादू वाह तो टपे जोर से सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे पुछा तो तव्हां खां सोना मूंखे ॿुधा त मज़लूम जी दुआ अघा मंदी आया न? ॾाढे चओ मज़लूम जी दुआ अघा मंदी आ न? ऐं मज़लूम बि केरा जेका ख़ातून जी न्याणी आ। सुभान अल्लाह त करे। बतर सज़ा है मज़लूमा के हिंगामे दुआ करदम। हिकिड़े आशिक़ चयो आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ। बतर सज़ा है मज़लूमा के हिंगामे दुआ करदम, इजाबत अज़े दरे हक बहरे इस्तक़बाल में आयदे। जब मतलब मज़लूम हथ खणंदो आहे न, हाय हाय केर हथ खणंदो आहे चओ मज़लूम, ॾाढो जो केर हथ खणंदो आहे मज़लूम हथ खणंदो आहे न, अल्लाह ताला फरमाईंदो आहे मलाइकनि खे त सतई आसमान जा दरवाज़ा खोले छॾियो। इन मज़लूम जी आह जे विच ते पर्दो ई कोन्हे को, या अल्लाह जे दरगाह में डायरेक्ट आह पहुचंदी आहे। चओ सुभान अल्लाह। पहुचंदी या न पहुचंदी? आई छो न पहुचंदी? मज़लूम मूं जहिड़ो त खणी दुआ करे, मूंसां बि वाइदो आहे त जेकॾहिं तूं मज़लूम आहे ऐं दुआ कंदे त तुंहिंजी बि दुआ मूं वटि पहुचंदी। पर हे हिकिड़े पासे मज़लूम आहे, ॿिए पासे ख़ातून जी न्याणी आहे। हिकिड़े पासे मज़लूम आहे त ॿिए पासे वरी अलीअ जी न्याणी आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़े पासे मज़लूम आहे त ॿिए पासे सोहणे हुसैन जी भेण आहे। अदा उन जे तूं जरी ॻाल्हि ॿुधंदो आहे कज़िए करबला जी, तुंहिंजा अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा आहिनि, रोअण खे रोके कोन सघंदो आहे, रोई ॾींदो आहे। उन औरत खे सलाम आहे जंहिं भाइटिया कुसंदे ॾिठा, भाणे जा कुसंदे ॾिठा, मुंहिंजा दोस्त भाउ जहिड़ो हुसैन जहिड़ो भाउ उहो घोड़े तां हेठि किरंदे ॾिठो, अल्लाह जे राह में शहीद थींदे ॾिठो, उन भेण जो कहिड़ो हाल हूंदो। वाह माई तुंहिंजे सब्र तां कुर्बान वञा ऐं तुझे शीह वारे जिगर के सलाम कया। हजरत ज़ैनब बहादुर औरत आहे, अहिड़ी बहादुर औरत आहे जो दुनिया में अहिड़ी बि बहादुर औरत कान थींदी। चओ सुभान अल्लाह। छा ख्याल आहे तव्हांजो? ज़ैनब जहिड़ो को हजरत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा उन जहिड़ो को बहादुर थींदो? उहा पिटेन थी। खुदा करे खुदा करे खुदा करे प्या पिटियो या पिट तव्हां तां लहंदी कान। अच्छा हेॾो पिटण शुरू कयूं, यज़ीद जे घर मां पिट कुट मौत मातम शुरू थियो, हेॾो बीबी साहब अचनि पिया पिटियो, होॾो वरी शहर में बांग आई जुमे जे नमाज़ जी। चओ सुभान अल्लाह। छा जी? ॾाढे चओ। जुमे ते इमाम हुसैन करबला में शहीद थियो, 8 ॾींहं आहे, जुमे ते वरी लाश पहुतो। जमल जुमे जी बांग आई, होॾा मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो बांग आई, बीबी साहबा ख़ामोशी करे बांग ॿुधी। जमल बांग ख़त्म थी आहे तमल वरी हथड़ा थी खणे, या इलाहल आलमीन अॼु मुंहिंजो भाउ हुसैन हुजे हा, या बांग आई आहे त नमाज़ पढ़ाए हा, या इलाहल आलमीन अॼु मुंहिंजो भाइटो अली अकबर हुजे हा त नमाज़ में शरीक थिए हा, अॼु मुंहिंजे प्यारे नबी जे खानदान जा लाश पिया हल, हेॾो मस्जिदनि में बांग थी अचे। ऐं मुंहिंजा मौला
मुझी बी दुआ कबूल कजा इन्हनि खां जुमे जी नमाज भी खस जा इनके क़यामत ताईं जुमो नसीब न कजा। सुभान अल्लाह ॾाढे कोन थो करे अल्लाह सुभान अल्लाह। समझ में ॻाल्हि अचई थी आई मोजो ईमान आ मोजो ईमान आ अल्लाह तबारक व तआला जल जलालहू मन वालो दुआऊं बई कबूल कयो जो अञा पिया पिटनि ऐं अञा हिननि जूं 7 पीढ़ियूं पियो पिटे जो ख़ुदा पाकन खां जुमो नमाज़ खसे छॾी मुंहिंजा अदा छा वरी कनि ॿे पहरी टे पहरी धू गॾे हिकु धक वरी छा वरी ॿी ॻाल्हि ॿुधो सांझी ऐं सोमहणी ॿई गॾे। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां इहा ॻाल्हि हले थी पर हाणे मां तव्हांखे ॿुधायां त अलीअ जी निमाज़ सुन्ननि वारी ही या शीअनि वारी दलील ॿुधो ऐं शीअनि जे ज़ाकिरनि खे बि मुंहिंजी चैलेंज आहे तव्हां बि जवाबु ॾियो। इन जे मौलवी वॾे घुराए चो वॾे खां वॾो मौलवी भई सिंध में त को अथनि ई कोन ठिकर जा ठिकर ईरान खां घुरायो फ़क़ीर हाज़िर वेठो आहे कूड़ी आसे हथ मथे खणनि केर भी कोन थो चवे अली जे लाइ सिज मोटियो चो अली जे लाइ निमाज़ कहिड़ी कज़ा अथसि आॾे चो कहिड़ी टे परी कहिड़ी कज़ा अथसि पर भला जेके कूड़ो था चवनि पियो किसो कूड़ो आहे सो हथ नथा खणो न भला जेके इन किसे के सच्चो चवनि था से हथ मथे खणो माशाअल्लाह। माना तव्हां सभई चओ था त अलीअ जे लाइ टे पहरी जी निमाज़ कज़ा थी ऐं सिज मोटियो या सची ॻाल्हि आहे न। मां बि हथ खणा मां बि हथ खणा हाणे फ़ैसिलो तव्हां ते आहे। ॿे पहरीअ जी निमाज़ नबी बि पढ़ी अलीअ बि पढ़ी अली सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे कमकार सां नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात वरी टे पहरी भी पढ़ी छड़ी अली कान पढ़ी नबी करीम अलैहिस्सलाम अलीअ खे सर कयो जीव क़िबला हेॾिया से हाज़िर बाक़ी निंड थी अचे सुम्हो ईअं कोन सुम्हंदुसि मां तुंहिंजे झोलीअ में सुम्हंदुसि। नबी करीम फ़ैसिलो पियो करे वञे त सुन्नत जमायत वारनि खे सवलाई अली मुर्तज़ा झोली झले नबी करीम खे सुम्हारियो। हाणे अलीअ जो ख़्याल आहे मां जो कान पढ़ी आहे त साईं भी कान पढ़ी हूंदी नेठ नबी सही उथंदा पर मुंहिंजा अदा सिज लहंदो वञे लहंदो वञे लहंदो वञे अलीअ जे दिल जो धड़कनो वधंदो वञे वधंदो वञे वधंदो वञे नबी खे जाॻाया नबी खे उथारिया निमाज़ अल्लाह जी आहे नबी सुतो पियो आहे निमाज़ अल्लाह जी आहे नबी सुतो पियो आहे फर्ज़ अल्लाह जो आहे अल्लाह जी ज़ात जो फर्ज़ अदा कया पर वरी चई त न सोहबत सुपेरनि जी हीअ पेरनि जी हीअ पोड़ो वॾी हाज हाणे कज़ा कज निमाज़ जो वक़्तु वरा अहिड़ो वेझड़ो आख़िर अलीअ जे इश्क फ़ैसिलो कयो अलीअ जे इश्क फ़ैसिलो कयो कंहिं फ़ैसिलो कयो सुभान अल्लाह चओ अलीअ जे इश्क फ़ैसिलो कयो ओ प्यारा अली ये नमाज़ूं वरी भी पढ़ी सघबियूं पर हेड़ी सोहबत कान मिलंदई जो कच्छ हुजे अलीअ जी ऐं चेहरो हुजे रसूलुल्लाह जो कच्छ हुजे अलीअ जी ऐं मथो मुबारक हुजे सोहणे रसूलुल्लाह जो भला जेकॾहिं निमाज़ क़ज़ा थी वई त इहा वरी ॿीहर पढ़ंदासीं पर नबी खे कोन जाॻाईंदासीं। वाह अली तो ता कुर्बान वञा वाह मुझे मौला अली सा कयो मौला अली वारी तेरी नींद पर नमाज मौला अली वारी तेरी नींद पर नमाज या रसूल अल्लाह मौला अली तो जे निंड तां नमाज कुर्बान करे छॾ चओ सुभान अल्लाह छा कई तो जे निंड तां नमाज कुर्बान करे छॾई सिज लथो अली के पक्का त मुंहिंजी हीअ सोहबत सजाई आहे
पर यार जंहिंखे न जंहिं कम जी आदत हूंदी आहे न उहो कम हथां निकिरी वेंदो आहे त ॾुख थींदो आहे। अली जी निमाज़ कज़ा थी कान हुई ज़िंदगी में, इहा पहिरीं थी कज़ा थियसि। अखियुनि मां लुड़क वही पिया, लुड़क वञी नबी करीम जे मुंहं मुबारक ते किरिया, पाण अखियूं पटे फरमाता निमाज़ा तबकी या अली, अली रोई छो थो? या रसूल अल्लाह निमाज़ टे पढ़ी जी कज़ा थी वई आहे। हुज़ूर फरमाया मूं त पढ़ी हुई, तो शायद कान पढ़ी ते न क़िबला मूं कान पढ़ी। पाण फरमाइनि था का वॾी ॻाल्हि कान्हे, कहा मुंहिंजे शरीयत जो कानून आहे कज़ा थी वञे त कज़ा करे पढ़बी आहे। अली तो चए न यार भी चाकी, सींध भी अणभी, दोस्ती भी तेल वारे घाणे वारे सां हुजे, वरी तेल भी वारनि खे न मखजे। हुजा मां मुहम्मद जो गुलाम, वरी पढ़ा टे पहरी कज़ा करे, इहो ठहे कोन थो पढ़ंदुसि त सोहणा अदा करे पढ़ंदुसि। नबी सही फरमायो अदा किथां थींदी? सिज लही वियो। अली तो चवे या रसूल अल्लाह मूंखे तुंहिंजे ताक़त जी ख़बर आहे। अखियुनि जो तूं आङुर जो इशारो कंदो आहे त आसमान ते चंड चीर जी टुकड़ा थी तुझे पेरन में किरंदो आ। या रसूल अल्लाह अॼु आंगुर जो इशारो फरमा त लथल सिज वापसि वरे ते परी ते मोटे त मां अली नमाज़ पढ़ा मज़ो तैनी में आ। हुज़ूर पंहिंजे यार जो अंकल मञो, रहमत वारे नबी हथ खया, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो अली तुंहिंजे नबीअ जे ख़िदमत में हुयो, नबीअ जी ख़िदमत पे कयई, ते परी कज़ा थी वई अथसि। हाणे मूंखे तो चवे त सिज खे वराए, मां वरी तोखे थो चवां अल्लाह ताला चयो मुंहिंजा हबीब सिज तुंहिंजे चवण में आ, जीअं चवंदुसि तीअं कंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह साईं वाह। नबी करीम अलैहिस्सलाम के खुदा जे ज़ात वटा हुक्म जो तू सिज के जीअं चवंदे तीअं कंदो। हुज़ूर करीम आंगुर जो इशारो कयो, खुदा जो कसम आहे दुनिया शाहिद आहे, सिज जेको लही वियो हो, सितारा ज़ाहिर थी चुका हा, वरी जो दुनिया ॾिसे त सिज टे पहरीअ ते बीठो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। अली खे चयो हाणे पढ़ नमाज़। हा किबला हाणे पढ़बी, टे पहरी नमाज़ पढ़ी पर वक़्त ते। चओ सुभान अल्लाह। टे पहरी पढ़ी पर हाणे मूंखे ॿुधाए अली साईं जेकॾहिं शीयन वारी नमाज़ पढ़े हा, ॿे पहरी ऐं टे पहरी गॾे पढ़ी छॾे हा, त पोइ टे पहरी जे लाइ रोई कोन हा। जागो साल निंड अची वियव, कोन था समझो, कोन था समझो। बाबा जेकॾहिं अली पढ़े हा शीयन वारी नमाज़ जो ॿे पहरी ऐं टे पहरी भी ॿे पहरी जे टाइम ते, ॿे पहरी भी ॿे पहरी जे टाइम ते, ज़ुहर भी ज़ुहर जे टाइम ते, त असर भी ज़ुहर जे टाइम ते। हाणे जेकॾहिं अली साईं ईअं पढ़े हा त पोइ भली टे पहरी सिज लही वञे, अली छो रोए हा? पर न, अली ॿे पहरी जे टाइम ते पढ़ी, पोइ वेही रहियो इंतज़ार में त टे पहरी जो वक़्तु थिए त पोइ पढ़ा, पर नबी हुन जे झोली में सुम्ही पियो। अली कान पढ़ी कज़ा थी वई। इन मां साबित हो त अलीअ जी नमाज़ सुन्नत जमाअत वारी नमाज़ आहे। सच थो चवां अलाए कूड़ थो चवां? समझ में ॻाल्हि अचेव थी न? अली जी नमाज़ कहिड़ी? तो सुन्नत जमाअत वारी। ॾाढे चो कहिड़ी? पर ईअं न चओ न, ईअं न चओ अली जी नमाज़ सुन्नत जमाअत वारी न चओ, हीअं चओ सुन्नत जमाअत वारी नमाज़ अली वारी नमाज़। ये चो छा चइबो त सुन्नत जमाअत वारी नमाज़ ॿे पहरी ते, टे पहरी ते, सांझी ते, सोमहणी ते, फजर ते, या सुन्नत जमाअत वारी नमाज़ अलीअ जी नमाज़ आ। अलीअ जी नमाज़ नबीअ जी नमाज़ आ। नबीअ जी नमाज़ अल्लाह जो फर्ज़ आ। चो सुभान अल्लाह। अरे मुरीदा, बेवफा मुरीदा, तव्हां त हुसैन सां ठगी कई, दावत ॾेई घुराए इमाम हुसैन जा बच्चा शहीद कयव, इमाम हुसैन जूं पिटूं खयो, अञा पिया पिटो। तव्हां पंहिंजा किताब पढ़िया आहिनि? उसूल काफ़ी त खोले ॾिसो, तव्हांजो किताब आहे। फुरूक़ काफ़ी त खोले ॾिसो, तव्हांजो किताब आहे। अल इस्तिब्सार तव्हांजो किताब आहे, खोले ॾिसो। तफ़सीर साफ़ी तव्हांजो आहे, खोले ॾिसो। तफ़सीर कुम्मी तव्हांजो किताब आहे, खोले ॾिसो। उन्ही में लिखियो पियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन तो चवे जेको मुसीबत जे टाइम ते मुंहं ते धक हणंदो
उहो असांजो नाहे। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला उनखे जहन्नम जे आख़िरी तरह में उमाणींदो, छो त मुंहिंजे नाने मोहम्मद ईअं चयो आहे त पिटण कुटण वारो मां मोहम्मद जो उम्मती नाहे। तो चवंदे तूं सुन्नत जमायत जे किताबनि में आहे? न न न, अहां जे किताबनि में लिखियो पियो आहे, शियनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त पिटण कुटण हराम आहे। अरे जे पिटण कुटण जाइज़ हुजे हा त पहिरियों पहिरियों मातम करे हा इमाम ज़ैनुल आबिदीन। पर अञा अॻिते हलो, अञा अॻिते पिटण कुटण जाइज़ हुजे हा त पहिरियों मातम हुसैन करे हा। पीउ शहीद थियुसि, पीउ अली शहीद थियो न, भागल आयो मथे हथ खणो। अली शहीद थियो कोन थियो? जेकॾहिं पिटण जाइज़ हुजे त पहिरियों मातम केरु करे हा? हुसैन करे हा, बाबो शहीद थियो। जे पिटण जाइज़ हुजे हा पहिरियों मातम करे हा त हज़रत हसन करे हा, अबो शहीद थियो। पर जे अञा बि मुंहिंजा अदा कंहिंजे मौत ते मरण ते पिटण कुटण जाइज़ हुजे हा त मुंहिंजा अदा सभ खां पहिरियां अली मातम करे हा त मुंहिंजे रसूलुल्लाह जहान छॾियो आहे, मुंहिंजे हबीब दुनिया छॾी आहे, मुंहिंजे हबीब असांखे जुदाईअ जो दाग़ ॾिनो आहे, मुंहिंजे हबीब करीम असां खां जुदाई कई आहे। जेकॾहिं पिटण कुटण जाइज़ हुजे हा त अली करे हा, हसन करे हा, हुसैन करे हा, ज़ैनुल आबिदीन करे हा। तूं साबित कर सुन्नत जमायत जे किताबनि खे छॾे ॾे, तूं के जे किताब मां हवालो ॾेखार त ज़ैनुल आबिदीन मातम कयो हुजे त मां तोखे लख रुपयो इनाम ॾियां। जे ज़ैनुल आबिदीन मातम नथो करे त तो किथां आंदो आहे? तो आंदो आहे यज़ीद जे घरां मातम। जे यज़ीद जे घर में पिटको कुटको शुरू थियो, मायूं वठी रुनियूं, दाहूं वठी कयूं, जंहिं ते बीबी ज़ैनब उनखे पिट हई जो अञा पिया पिटनि, अबा पिटनि पिया कोन पिया पिटनि, ॾाढे ॻाल्हायो पिटनि पिया कोन पिया पिटनि। ऐं इन में बि अल्लाह जी हिकमत आहे, चओ त ॿुधायां। हाणे थकिजी पिया, मां बस थो कयां, अञा हलूं? चऊं भला ॿुधो, सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा दुनिया जो कजु कानून आहे, कंहिंखे थप थी हणजे, कंहिंखे चंबो थो हणजे, कंहिंखे लठ थी लॻे, कंहिंखे गोली थी लॻे, FIR कटजे थी, थाने जी पुलिस अचे थी, ॿधे थी, हमराह जेल में, पोइ उन जूं ज़मानतूं पियूं थियनि, पियो कोर्टुनि में पियो गीहिजे, थी सघे तो सज़ा बि लॻे। इहे ॻाल्हि अलाह ताला चयो, ओ मुंहिंजे महबूब करीम जा उम्मतियो सुन्नियो, सब्र कयो, इन शीयन खे मोचड़ा न हणजो। आहिनि मोचड़नि जा लाइक, पादरनि जा लाइक, अबू बकर जी गिला कनि, उमर जी गिला कनि, उस्मान जी गिला कनि, नबी जे असहाबनि जी गिला कनि, आहिनि पादरनि जा लाइक। पर तव्हां सब्र कयो, मोचड़ा हणंदव न त तव्हां ते FIR कटबी, अवां थाननि में छिकबो। तंहिंजे करे मां अलाह कानून अहिड़ो ठाहियो आहे जो कुटींदा बि पाण खे, मारींदा बि पाण खे, मोचड़ा भी पाण खे हणंदा, न को तव्हां ते केस उठंदो, सज़ा जी सज़ा भी मां ॾेई छॾींदो मान। रब रुसे त मत खसे, हणे को न हथियार, को ॾसे उहा कार, जंहिंमें जोखो जीअ जो। सुभान अल्लाह जो ॾाढो सुभान अल्लाह चओ। अबा ईअं आहे या न आहे? तव्हां वरी चवंदा पिटियो पुट पिटियो, पिटियो भेणो पिटियो, पिया पिटियो, तव्हां मज़ो बि ॾिसंदा कयो, वाह रे वाह, वाह रे वाह, वाह जो पिटे थो पियो। मुंहिंजा दोस्त ख़ुशि पियो थिया त कीअं था पिटनि पिया, छो त इन में हिकिड़े पासे हज़रत ज़ैनब जी दुआ सची थी थिए, चओ सुभान अल्लाह। कंहिंजी दुआ सची थी थिए? बीबी ज़ैनब जी दुआ सची थी थिए। ॿिए पासे असहाबनि जे दुश्मन खे मोचड़ा पिया लॻनि, टे पासे वरी केस में असांजो कोन थो थिए पियो, चओ सुभान अल्लाह। अब मज़ो आहे या न आहे? ॾिसो अल्लाह जो कानून त ॾिसो, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात कीअं सुहिणो कानून ठाहियो आहे। अल्लाह सही जे ज़ात तां कुर्बान वञा। हिकिड़े आशिक चयो आहे, बुग़्ज़ हो जिस सीने में, थकिजी पिया हो,
बुग़्ज़ हो जिस सीने में सिद्दीक और फारूक का है मुनासिब ऐसा सीना रात दिन पिटता रहे। क्या बोले सुभान अल्लाह। जैसीने में बुग़्ज़ा सिद्दीक जो, जैसीने में बुग़्ज़ा फारूक जो, जैसीने में बुग़्ज़ा हजरत उस्मान जो, जैसीने में बुग़्ज़ा अम्मा आशा सिद्दीका जो, जैसीने में बुग़्ज़ा अम्मा बीबी हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो। खुदा जो कसम उन सीने में अल्लाह तबारक व तआला पंहिंजा मोचड़ा न हणाईंदुमि त ॿियो छा कंदुमि। मुंहिंजा दायो अल्लाह जे फ़ैसिले तां क़ुर्बान वञा। वाह मुंहिंजा मौला जो तो मुंहिंजे नबी जे दुश्मन खे पंहिंजे हथा पादर पियो हणाई। चओ सुभान अल्लाह। अब समझे में ॻाल्हि अचे थी न? चओ न सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो मूंखे पियो चए मौलवी साहब असां जॾहिं नहीं वो गुर्ज़ खणी हीअं करे हणंदा आहियूं सीने में त अली साईं जा हथ हूंदा असांखे कुझु न थींदो। मुझो वॾा बेहया हुआ हो जो अली जे हथनि ते था गुर्ज़ हणो। अबा मुर्शिद जे हथ ते गुर्ज़ हणबो। चओ न ॾाढे चओ न गुर्ज़ जो ये न सही। हाणे अली हुते हथ रखियो वेठो आहे हे वरी अली जे हथनि खे पोइ धक हणे। इहो थुक जो लाइक़ु आहे या खैर मुजादा मुबारक जो लाइक़ु आहे? ॾाढे त चओ ॾाढे थुकुन जो लाइक़ु आहे न सही। हथ अलीअ जो सीने ते आहे हे वरी अलीअ जे सीने हथनि जे मथां तो गुर्ज़ हणे। मुजादा शर्म कर इहो कूड़ न हण। अली छो तुंहिंजे हथ ॾींदो? सही तॾहिं असांखे सूरत कोन थो थिए। तव्हां त हणी ॾेखारियो। मां तो चवां ॻाल्हि ही आहे हथ बि तव्हांजो। हिकिड़े बादशाह जी हुई आदत खैर वठण कोई ईंदो हुउसि न। खैर जो बाबा मां जी आदत आहे खैर तॾहिं ॾींदुसि त इहे ॾाढ़ी खे हथो हणंदो आहे। हथो हणी पोइ जेतिरा वार छणबा ओतिरा ॾोकड़ ॾींदुसि। हिकिड़े फ़क़ीर चयोसि बादशाह खैर ॾे। अबा तुंहिंजो नसीब आहे ई कोन, वारी कोन छड़ियो। फ़क़ीर चयोसि माफ़ कजो हिकिड़ी इजाज़त जो ॾाढ़ी हुजे साईं जी हथ हुजे मुंहिंजो ॾिसो केतिरो छिके नसीब कंदा। हाजी गुलमोहन ॾाढ़ी बि साईं जी हथ बि साईं जो। पोइ मुंहिंजो नसीब एतिरो न हूंदो त ॿियो छा। बाक़ी हिकिड़ी महिरबानी कयो ॾाढ़ी मुबारक हुजे साईं जी हथ मुंहिंजो गोड़ू न कयां त मुंहिंजो नालो लाहे छॾ। अब समझो हाणे छा था चवनि असां हणंदा आहियूं सीने खे गुर्ज़ पोइ असांखे धक न लॻंदो आहे। आओ बेवकूफ़ हथ करे पोइ किथां लॻंदी? हथ बि तुंहिंजो सीनो बि तुंहिंजो। बाक़ी जेकॾहिं मज़ो हुजे सीनो हुजे शीए जो हथ हुजे मौलाना हामिदुल्लाह जो पुठीअ में न कढई त मुंहिंजो नालो लाहे। अब आहे या न आहे तो असांखे हथ में ते वो सीनो जलेबी मां बि बिस्मिल्लाह कर हैदर मौला मूं जहिड़ो पोढ़ो हणई त इंशाअल्लाह तबारक व तआला पुठिय खां पार थी वेंदी। ओ बाक़ी कोन ॾींदे जीअं मुंहिंजा दामिन हे जेके मीरासी हन लवण हन त गिदड़ मरी वञे ईअं शियो मरी वञे। बेवकूफ़ जा पुट जाहिल असहाबन जा दुश्मन अहल बैत जा दुश्मन हुसैन जा दुश्मन हुसैन के घुराए शहीद करण वाला हे पुट वरी सके पाक पोती थी थिया। याद रख जाहिल कॾहिं भी तोखे मुंहिंजा दोस्त अदीज़ अल्लाह से ईमान नसीब कोन कयो आहे। न तोखे जुमो नसीब आहे न तोखे नमाज नसीब आहे न तोखे कुरान नसीब आहे। तू सदाई मुंहिंजा दोस्त अदीज़ असहाबन अहल बैतन जी गिला कंदो आहे। तू पंहिंजा जाहिल जाहिल ज़ाकिर घुराईंदो बकवास कंदा हन गंद ॻाल्हाईंदा हन सब्र सां सुनी कंदा हो ॿियो असांखे सब्र जो सिलो थो मिले। यादि रखजां असहाबनि जी गिला कंदे तुंहिंजी ज़ुबान कढी छॾींदासीं। मोहम्मद जा ई असहाबनि जा ग़ुलाम जहिड़ा हन। चओ सुभान अल्लाह। ओ मुस्तफ़ा जे सहाबनि जा आशिक़ जहिड़ा हो मरी विया हो जहिड़ा हो मरी विया हो।
जो जेरा हो तो या बर्दाश्त गाल कान कभी असी हुकूमत के भी मुतालबो कंदासे वक्त जे हुकूमत के भी चवंदासे असा कानून हथ में नखता खणो इनके लगाम दिनो वने इनन जे जाकिरन के मनो कई वने बकवास इनन जो बंद कयो वने अहले सुन्नत ने घणो ही सब्र कयो आ इंशाअल्लाह ताला असा जे सब्र जो परमानो पैमानो लबरेज कर न दिजो असा सब्र पाजे अल्लाह जे रजा पे कयो था पर जेकरे आइंदा मुजाहदा बकवास थी तन के माफ को न करो असा सच्चा हुसैनी आयो सभई जो सुभान अल्लाह असा के खुदा के प्यारे हुसैन जी मोहब्बत आ हुसैन असा वफादार आए हो असा हुसैन असा बेवफा कहीं भी कोन आए हो नबी जो अहल बैत नबी जो घरवारी भी अहल बैत आ तो नबी जो अहल बैत हसन हुसैन अली फातिमा भी अहल बैत आ उन सभी के अल्लाह पाक पाक रखने जो इरादो कयो आ इंशाअल्लाह ताला नबी जो अहल बैत क़यामत ताईं पाक अल्लाह ताला मुझी हाज़िरी कबूल करो अवाजी भी हाज़िरी